पोख न तवींदई मुद चढ़ी पानी थींदई पोयारो सुकी थींदई सोक मता लुणे सारो लोक तू सिकी हिकड़े संग लाए या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब ओ मौला अज साईं फ़कीर ग़ुलाम रसूल मंगी साईं डॉक्टर अब्दुल रहीम मंगी साईं महबूब जी लख सलवात पढ़ाया अॼो को साईं जो ख़ैर ग़ुलाम रसूल साईं डॉक्टर अब्दुल रहीम साईं अमीर अली फ़कीर मोहम्मद मंगी साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला सलवात जे सदके मोहम्मद आले मोहम्मद जे सदके साईं फ़कीर ग़ुलाम रसूल मंगी साईं बाबा के साईं जे सभिनी भाउरनि खे बचड़नि खे भाइटनि खे अमड़नि न्याणियुनि खे सेहत वॾी हयाती अता फरमा साईं ADPP मरम ग़ुलाम मुस्तफ़ा साईं जे सभिनी पुटनि खे क़यामत ताईं आबाद फरमा हाजी बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं के हाजी साईं जे बचड़नि के मौला सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा साईं ग़ुलाम मोहम्मद सियाल साईं जा क़यामत ताईं हर मोड़ ते बेड़ा पार फरमा असां जे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साईं के साईं जे पुटनि के बचड़नि के सेहत ऐं वॾी खिजरी हयाती अता फरमा गुलजार अली फुल पोटो साईं के सेहत दे साईं जे बचड़नि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला साईं ग़ुलाम नबी मंगी साईं हाजी पहवर साईं के ओ मौला कामरेड शफीक साईं के असां सभिनी के असांजे बचड़नि के आबाद फरमा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ात फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा ओ मौला सॼे सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदी ईरान में इराक शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि अली अकबर जो वास्तो थी मुंहिंजी दुआ क़बूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी सल्लल्लाहु अलैहि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद मुंहिंजा मौला मुश्ताक फ़कीर मंगी साईं के मुश्ताक साईं जे बचड़नि खे हर बीमारी मुसीबत खां क़यामत ताईं पनाह पनाह अता फरमा मौला अॼु जंहिं मूंखे दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार मोहम्मद हाशिम सियाल साईं के मौजज़े सां नौकरी अता फरमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे